أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون فما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين بسم الله الرحمن الرحيم إنا أنزلناه في ليلة القدر وما أدراك ما ليلة القدر ليلة القدر خير من 1000 شهر تنزل الملائكة والروح فيها بإذن ربهم من كل أمر سلام هي حتى مطلع الفجر अल्लाह ताला कुरान पाक खे इंसान ज़ात जे तरबियत लाइ ऐं ॿिन्ही जहाननि जे इज़त लाइ नाज़िल फरमायो। हिन में इंसानियत जो मुकम्मल प्रोग्राम आहे। इंसानियत लाइ हिन में निजात आहे। अल्लाह तबारक व तआला इंसानियत खे हिन में इल्म ऐं मार्फतूं एजूं अता कयूं आहिनि जो समुंड मस्तु थियनि, दुनिया जा कलम वण बणिजी वञनि तॾहिं बि पूरत न थिए। मां नफ़िदत कलमातुल्लाह, अल्लाह तो फरमाए त रब जी ॻाल्हियूं ऐं उहे मज़मून ख़तमु थियण वारा न आहिनि जेके अल्लाह ताला ॿाहिर नाज़िल फरमाया हिन क़ुर पाक जे अंदरि। हिन में नबूवत जा जेके लवाज़िमात उहिदा आहिनि ऐं अक़दार ऐं किरदार आहिनि ऐं रिसालत में जेके हिकिड़ा फर्ज़ रसूल जे मथां आयद थींदा आहिनि उहे एॾा त वॾा आहिनि जो उनजे बर्दाश्त लाइ ऐं उन्हनि खे सहण ऐं उन्हनि खे खणण जे लाइ तमामु हिकु वॾे हौसले जी ज़रूरत आहे, वॾे कुशादे सीने जी ज़रूरत आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजो क़ुर पाक नाज़िल करे थो बे इंतहा आहे। असांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई, मां नफ़िदत कलमातुल्लाह, अल्लाह जी ॻाल्हियूं घुटण वारियूं कोन्हनि। क़ुर पाक में एॾो फैज़ आहे, एॾो समुंड, एॾो बहर आहे बेपायान जो दुनिया जा समुंड मस्तु बणिजनि ऐं दुनिया जा बण कलम थियनि। आसमान सिफ़ हस्तीअ ते जेके आहिनि काग़ज़ बणिजनि मगर उहे मज़मून कोन समाइबा। हाणे हिते तव्हांखे हिकिड़ी वुसअत नज़र आई, कुशादगी नज़र आई आहे, मज़मून जी कुशादगी नज़र आई, इल्म जी कुशादगी नज़र आई, तव्हांखे अलाह जी मार्फत जी सम्झ में आई। हाणे इहे सभु अलाह तबारक व तआला काथे विधा? फरमाए थो अलम नशरह लक सदरक, हिन बि असां तुंहिंजे सीने खे एॾो खोलियो जो इहे सभु कंदी आहे। इहो अंदाज़ करियो अल्लाह ताला असांजो सरदार रसूल कहिड़े कुशादे सीने वारो मोकिलियो आहे जंहिंमें इहे उलूम, इहे मारिफ, इहे फराइज़, इहे रिसालत जा मनसब, इहे सभु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं आया त संदन सीनो इन्हनि खे मापाए खणी बीठो। अल्लाह फरमाए थो त अलम नशरह लक सदरक, नबी तुंहिंजे सीने खे असां केॾो खोलियो। पर एॾो ॿार जो पइजी वञे त उहो ॿार को तकलीफ़ ॾींदड़ थिए या न? फरमाए थो त वदाना अनक विज़रक, इहो ॿार जेको तो ते विधोसीं जो इहो ॿार जे ईअं विझजे हा अलज़ी अनक ज़हरक, जेको तुंहिंजे कमर खे टोड़े हा, पर उहो ॿार बि हल्को करे छॾियोसीं। जंहिं ॿार मोकिलियो तंहिं ॿार हल्को बि कयो, जंहिं एॾो क़ुर पाक मोकिलियो तंहिंजे लाइ सीनो बि कुशादो कयो। अल्लाह ताला तो फरमाए अर रहमान अल्लमल क़ुरान, बाज़ारे अल्लाह रहमत कई क़ुर जी तालीम नाज़िल फरमाई। पोइ तो फरमाए क़ुर जी तालीम त असां नाज़िल कई पर ॾिनीसीं कंहिंखे ख़लक़ल इंसान, इन इंसान खे पैदा कयोसीं जेको क़ुर लिखण वारो। तंहिंजी माना त सही माना में जेकॾहिं का इंसानियत शख़्सियत जंहिंमें इहो एॾो क़ुर, एॾा इल्म, एॾा फैज़, एॾियूं मार्फतूं जंहिं सीने में नाज़िल थियूं, अल्लाह तो फरमाए असां ख़ासि
इन अंदाज़ जे लाइ ख़लक़ल इंसान इन इंसान खे पैदा कयो। हीअ रब जो ख़ासि कुर्ब ऐं ख़ासि कमाल सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे उम्मत में असांखे आंदायूं। छा मजाल हुई असांखे, जॾहिं लखे करोड़े माण्हू अॻियनि उम्मतनि में गुज़री चुका आहिनि, अल्हम्दुलिल्लाह उहे बि नबी आहिनि असांजा। असांजो उन्हनि सभिनी ते ईमान आहे, पर शरफ़ ऐं मर्तबे जो मक़ाम जेकॾहिं ॾिसिजे त कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास, तव्हांखे भली उम्मत कयोसीं जेके माण्हुनि जे लाइ उतारिया विया। तव्हां भली उम्मत आहियो, क़ुर पाक जे पढ़ण वारा, पढ़ाइण वारा, क़ुर जे सिखण ऐं सेखारण वारा। तव्हां भली उम्मत आहियो, सारी दुनिया खे क़ुर पढ़ायो, सम्झायो, सेखारियो। नबी तव्हांखे अमानत ॾेई वियो, तव्हां हिक ॿिए जे पुठियां इहा अमानत ॾींदा ॾींदा पंहिंजे रब जे पासे ॾे वञो, त जीअं अलाह ताला तव्हांखे उहे इज़तूं था फरमाए जेके अलाह ताला नबीअ सां पंहिंजे वाइदे में उहे इज़तूं कयूं आहिनि। दुआ करे अलाह ताला असांखे हिन महीने मुबारक जे बरकतुनि खां मालामाल करे, अलाह ताला असांजे गुनाहनि खे माफ़ करे। अलाह ताला जीअं असांखे पंहिंजे रहमत जे आगोश में रखियो आहे, तीअं हाणे जहन्नम जे बाहि खां बि आज़ादु करे, छाकाणि त ही पोयों ॾहाको उनजा पोयां ॾींहं आहिनि, जहन्नम जे बाहि जे आज़ादी जा ॾींहं आहिनि। हिन में हज़ारे करोड़े माण्हू जहन्नम जी बाहि खां छुटी वेंदा। इहा रमज़ान शरीफ़ जी बरकत आहे, ऐं रमज़ान शरीफ़ जी बरकत इन करे आई आहे, पाण अलाह ताला तारुफ़ थो करे फरमाए, शहर रमज़ान लॻी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। हे रमज़ान जो महीनो ख़बर थो चाहे जंहिंमें क़ुर लाथो वियो आहे, तारुफ़ थो कराए रमज़ान जे महीने जो, माना रमज़ान जे महीने जी इज़त क़ुर खां करीम जे करे आहे। त पोइ अलाह ताला हिन क़ुर पाक खे हिन रमज़ान जे महीने सां ॾाढी मुनासिबत कराई, जिते किथे हाफ़िज़ क़ुर पढ़नि था, केतिरा उन्हनि जे पोयूं बि ॿुधनि था। अलाह तबारक व तआला हर्फ़ हर्फ़ ते वॾियूं इज़तूं, वॾियूं बरकतूं, वॾियूं मग़फ़िरतूं नाज़िल फरमायूं आहिनि। हा, जेके क़ुर पाक जे रुॻो ॿुधंदड़नि खे हासिलु थियनि थियूं। पर जेकॾहिं पंहिंजे ख़्याल सां को वेठो रुॻो क़ुर ते तवजो कयूं रहे त उते उनजा गुनाह धोपंदा लहंदा वञनि। पढ़नि हिकिड़ा, निमाज़ में ॿिया बीठा रहनि, सिफ़ुनि में बीठा रहनि, पर हिकिड़ो रुॻो पोयां घरनि मां तवजो करे मर्द या औरत, त अलाह ताला उन्हनि जा उते गुनाह धोई न माफ़ करे। मुंहिंजा अज़ीज़ो, अहिड़ी दौलत काथे कान्हे सारे दुनिया जे जहान में। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां इंसानियत शुरू थिए थी, पोयों माण्हू जेको पैदा थींदो ओसि ताईं हीअ दौलत क़ुर पाक जी अलाह ताला असांखे ॾिनी। तंहिं करे असां सभु चऊं अल्हम्दुलिल्लाह। हिते इंसान जे साख़्त ऐं बनावट जो बयानु आहे। सूरत आहे तीन वज़ैतून मशहूर सूरत आहे, उहा पढ़ी अथनि। हुन खां बाद पढ़ियमि लैलतुल क़द्र वारी राति, इन्ना अंज़लना फ़ी लैलतिल क़द्र, क़ुर शरीफ़ जे राति में नाज़िल थियो। इहे ॿ सूरतूं मां तव्हांजे आॾो पढ़ियूं आहिनि, उन्हनि जो तर्जुमो कबि थो घुरां। अलाह ताला फरमाए व तीन, कसम आहे अंजीर जो, व ज़ैतून, कसम आहे ज़ैतून जो। ज़ैतून हिकिड़ो नंढड़ो फल थींदो आहे अरब, शाम ऐं इन्हनि मुल्कनि में। नंढड़ो जेके थींदा आहिनि आम सूफ़ी ॿेर, इन्हनि खां जेको नंढड़ो ॿेर हुजे, हल्के अहिड़ो, तमामु नंढड़ो न तमामु वॾो न, अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो दाणो टिगड़ो थींदो आहे। हुन में अंदरि खोखड़ी सबर पियल हूंदी आहे, हुनखे निपूड़बो आहे त पोइ तेल निकिरंदो आहे हुन मां, जेको ज़ैतून जो तेल मशहूरु आहे। बाक़ी खाइण में बि उहो थोरो कुझु ईअं कसारड़ो चहिरो आहे, जो उहे दॿनि में बंदि थी वेंदा आहिनि, उहो ज़ैतून आहे। हीउ जेको असांजे मुल्क में जंहिंखे ज़ैतून कोठियूं था, हिन जो सिंधी नालो ज़ैतून न आहे। ज़ैतून त ॾिसो अरबी अखर न क़ुर पाक जो, हिन जो नालो ज़ैतून न आहे। सिंधी में इन जो नालो आहे ॼाम फल, हिनखे चइबो आहे ॼाम फल। पुराणो नालो असलो कोई हुअसि ॼाम फल, पर ज़ैतून सां मशहूरु थी आहे। ठीकु आहे, नालो भलो अथसि। बाक़ी इन जे लाइ मफ़ाद मां तव्हांखे ॿुधायां, इन नाले जी का बरकत आहे इन में। हिन जे ॿिज खां हिनखे थोरो साफ़ करे, टीबी वारे माण्हू खे इन ज़ैतून जा पिया ढव करायो त बीमारी छॾे ॾींदुसि। हो जेको 3 दर्जे में टीबी वारो हुजे, पर खोखड़ा हुनजा कढिबा, साफ़ कबा। या के अहिड़ा ज़ैतून ईंदा आहिनि जंहिंमें थोरा खोखड़ा हूंदा आहिनि, पोइ उहे कढी सफ़ा करे हुनखे तव्हां ढव करायोसि। रोज़ ज़ैतून जो ॿियो न करायोसि, पाण इहे ठीकु थी वेंदो। ज़ैतून जे नाले जी बरकत, बाक़ी आहे जाम फल इहो। बाक़ी हे जेको ज़ैतून मां हिते क़ुर पाक में अगरि पढ़ियो आहे, हिन में अंदरि तेल थींदो आहे। इहो उन मुल्क में आहे।
ॿियो अंजीर बि मशहूरु आहे। अंजीर अव्वल खां आख़िर ताईं इहा सारे जी सारी ग़िज़ा आहे। हाणे ज़ैतून उन में अंदरि खोखड़ी थींदी आहे जंहिंजी हिफ़ाज़त लाइ मथां हुनखे ॿाहिरां माल लॻल हूंदो आहे, तंहिंजे मथां खल चढ़ियल हूंदी आहे, पोइ तेल अंदरि महफ़ूज़ थो रहे। अलाह ताला क़ुर पाक में ज़ैतून जे तेल जी बि तारीफ़ कई आहे ऐं ज़ैतून जे वण जी बि सूरत नूर में तारीफ़ कई आहे। बहरहाल इहो ॿ शयूं सम्झो त क़ुर में आयूं आहिनि, हिकिड़ो तीन, ॿियो ज़ैतून। तीन अंजीर जेको अवल खां आख़िर ताईं इहा ग़िज़ा आहे, खुराक आहे। इहो बि बीमारियुनि ते जेके इंसान जे बदन खे तामीर करण वारियूं दवाऊं ऐं ग़िज़ाऊं हूंदियूं आहिनि, उन में हिकिड़ी ग़िज़ा आहे जो रुॻो इहे ग़िज़ाऊं ऐं खुराकूं खाराइजनि त पेट जे अंदरि सभिनी तकलीफ़ुनि जे लाइ किफ़ायत कंदड़ आहे। ऐं जेके अल्सर जहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि नंढनि में, उन्हनि जे लाइ इंतिहाई मुफ़ीद आहे। बहरहाल इहो ज़ैतून ऐं इहो अंजीर, इहे ॿ अलाह ताला हिते बयानु फरमाया आहिनि। इन्हनि ॿिन्ही जो वास्तो इंसान जे हिन बदन सां आहे। इंसान जे बदन में ॿाहिरां तव्हांखे जिस्म इहो नज़र अचे थो, तंहिंमें अंदरि जेको अलाह ताला कारखानो रखियो असांजो मालूम आहे त हीउ जेको अंजीर जो लफ़्ज़ आहे सो बि अहिड़ी तरह अव्वल खां आख़िर ताईं सारे जो सारो अंजीर आहे। इहे माण्हू बि अव्वल खां आख़िर ताईं ज़रा पुरज़ा इहे माण्हू जा जुज़ा आहिनि। अंजीर जा जेतिरा ज़रा कटिबा उहे माण्हू जा, उन अंजीर जा ज़रा आहिनि। माण्हू जा वार, माण्हू जी खल, माण्हू जा हॾा, माण्हू जो जिगर, माण्हू जी रत, इहे माण्हू जा जुज़ा आहिनि। अहिड़ी तरह अंजीर जा जुज़ा माना इंसान जो बदन, जंहिंखे तव्हां अंजीर वांगुरु सम्झो, सारे जो सारो बदन इंसान जो इंसान ई आहे। अहिड़ी तरह अंजीर जो ज़रो ज़रो इहो अंजीर ई आहे। बदन खे अलाह ताला इंसान जे बदन खे अंजीर सां तशबीह ॾेई ऐं उनजो नालो वरितो। इंसान जे बदन में ॿियो अंदरि साह ऐं रूह रखियल आहे। रूह जेकॾहिं खोटे कढिबो त कोन निकिरंदो, निकिरी वेंदो त ॾिसण में न ईंदो। पयल आहे त उन जो असांखे इल्म ऐं ॼाण थिए थी, मगर हिन निगाहनि सां असां रूह खे, साह खे नथा ॾिसी सघूं। ॿिए जी अहिड़े तरह उन ज़ैतून जे खोखड़े खे जेकॾहिं तव्हां खोलींदा त उनजे खोलण सां अंदरां ॻड़ निकिरंदी, पोइ उन ॻड़ खे तव्हां ज़रा ज़रा करे टुकड़ा कंदव त उन ज़रनि मंझां तव्हांखे तेल निकिरंदे नज़र कोन ईंदो। उन में तेल अहिड़े क़िस्म जो अंदरि भरियल आहे जो ॾिसंदव त उहो हिकिड़ो ॾिज आहे, पर उन में अंदरि जो तेल पियल आहे उहो ॾिसण में न ईंदो। हुनखे जेकॾहिं ज़रा ज़रा कंदव त इहो तेल नज़र न ईंदो, पर जेकॾहिं उनखे निपूड़े कढंदव त पोइ तेल निकिरंदो। तेल तॾहिं निकिरंदो जॾहिं हिन जो जिस्म हुन खां जुदा कजे, पोइ तेल निकिरंदो। अलाह तबारक व तआला इंसान जे बदन में अंदरि रूह रखियो आहे जेको ज़रे ज़रे में समायल आहे। नह में, वार जी चोटीअ में बि इहो रूह पियल आहे, पर तलाश कंदव त तव्हांखे ईअं हथ में रूह कोन लॻंदो, न निगाह में ॾिसण में ईंदो। जहिड़ी तरह सां ज़ैतून जे खोखड़ीअ में अंदरि तेल समायल ऐं भरियल आहे, अहिड़ी तरह इंसान जे सारे बदन में ईअं रूह समायल आहे। उन रूह खे तेसि ताईं माण्हू नथो ॾिसी सघे जेसि ताईं पाण रूह बणिजी वञे, उन रूह जे मुल्क में वञे। पोइ अलाह ताला मलाइक मोकिलींदा जेके हिन रूह खे कढी वञणा आहिनि। पोइ जीअं उनजो फोग उछले फिटी कबो आहे, अहिड़ी तरह इंसान जो हे बदन रूह निकिरण खां बाद पंहिंजे मज़हब में हर हिकिड़ो माण्हू उनखे वञी उहा कारकर्दगी कंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान उन जनाज़े जी इज़त कंदा आहिनि, तुंहिंजारे पाक साफ़ करे अलाह ताला जे आॾो सभई गॾु दुआ हुनजे लाइ घुरंदा आहिनि। पोइ अलाह ताला खां मग़फ़िरत ऐं शफ़ाअत जूं दुआऊं घुरंदा आहिनि। इहा आहे सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े। बहरहाल इनखे इज़त सां वञी दफ़न करे ईंदा आहिनि, महफ़ूज़ करे अंदरि। हीअ आहे इंसान जे बदन जी इज़त, इहा त असां वटि आहे। बहरहाल इहो जेको असांजो बदन आहे इहो इन क़बर में महफ़ूज़ थियो, रूह निकिरी मथे, जेको अलाए केतिरा साल हिन सां गॾु हुयो, पर असांखे हथ लाइण सां रूह ॾिसण में न ईंदो, अखियुनि सां असांखे सम्झण में ॾिसण में कोन ईंदो, पर हुयो।
अक़ीदो हर कंहिंजो त साईं रजे आहियूं असांखे साह आहे, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ासि तौर ते मरी पए चवंदा साह निकिरीसि, तंहिंजी माना त उहो माण्हू असुल हूंदो आहे, फलाणो मरी वियो चइबो आहे, हालांकि उहो त जनाज़ो रखियो हूंदो आहे, चवंदा फलाणो मरी वियो, फलाणो हाजी मरी वियो, फलाणो आलिम मरी वियो, फलाणो वेल मरी वियो, बादशाह मरी वियो, सदर मरी वियो, वियो काॾे हलियो वियो, मरी वियो, जाॾे वियो चइबो त असुल मुल्क जाॾे वियो, हेठि हुनजो ढांचो रखियलु आहे। इन खे जिस्म इंसान जो चइबो, ख़ुदि इंसान न चइबो, ख़ुदि इंसान इन में अंदरि वेठल हो। त हिकिड़ो थियो जिस्म, ॿियो थियो रूह। अलाह ताला अंजीर जो लफ़्ज़ ॻाल्हाए जिस्म जे पासे ॾे ऐं ज़ैतून जो लफ़्ज़ ॻाल्हाए रूह जे पासे ॾे इंसान जे जोड़ ऐं तरकीब जो मज़मून बयानु फरमायो त इंसान इन्हनि ॿिनि शयुनि खां जुड़ियल आहे। इंसान सारे जो सारो अक्सीर आहे, रूह बि हुनजो अक्सीर आहे, त बदन बि हुनजो अक्सीर आहे। अलाह इन्हनि खे मिलाए ऐं एॾी वॾी इज़त ॾिनी आहे जो ॿिए हंधि रखण जे लाइक़ु कोन्हे। इहो तमामु उम्दो आहे, जीअं हिते तेल इज़त वारो, जीअं अंजीर इज़त वारो इंसान जी ग़िज़ा था थियनि इहे ॿई, अहिड़ी तरह हिन जो रूह ऐं बदन इहो बि इज़त वारो आहे जो इन खे ॿिए हंधि न पर हली जन्नत में रखिजे। अलाह ताला खे एॾो इज़त वारो कयो आहे, मगर हुनजी इज़त ॿिनि मर्कज़नि सां वास्तो रखे थी। ॿिनि मर्कज़नि मां कंहिं न कंहिं मर्कज़ खे जेकॾहिं इंसान वक़्त ते हासिल करे वरितो ऐं पंहिंजो तालुक उन मर्कज़ सां रखी त पोइ इहो बची वियो। हिकिड़ो मर्कज़ क़दीम, ॿियो मर्कज़ आहे जदीद। जेको क़दीम मर्कज़ हो उहो असुल ऐं अव्वल हुयो, पर बयान में पोइ हिते आयो। जेको जदीद मर्कज़ हो तंहिंखे बयान में हिते अॻियां हूंदो हुयो। जीअं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वजूद मसऊद क़यामत जे ॾींहुं सभिनी जो सरदार हूंदो। रूहनि जे जहान में जॾहिं अलाह ताला रूह पैदा कया हुआ, उते बि अलाह ताला सभिनी अरवाहनि खां वाइदो वरितो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़त्म नबूवत जो ताज पाराए सभिनी रूहनि खां वाइदो वरितो त तव्हां हिन ते ईमान आणियो था, हिन जी मदद कंदो, वाइदो करे था। सभिनी चयोसीं अक़रार न, शायदि न, असां इक़रार कयो, असां शायदि ॾिनी, अॻ में थियो। पोइ वरी आंदा विया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मुल्क में, जॾहिं सभु नबी पूरा थिया हुन खां बाद ख़ातमुन नबीन करे ज़ात में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्कज़ ऐं ख़ातमियत था रखनि, ऐं ज़माने में बि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मानी ख़ातमियत रखनि था। माना मर्कज़ जे लिहाज़ खां बि असुल आहिनि, ज़मान जे लिहाज़ खां बि ख़ातम आहिनि। त नबी साईं जन जी ख़ातमियत अवल में बि थी जो उन खां अॻे काई शइ कान हुई, वरी बाद में बि थी जो उन खां बाद का शइ कान्हे। इहा आहे नबूवत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिते अलाह तबारक व तआला जेको तूर सीना जबल जो हिते नालो वरितो आहे, इहो बैतुल मुक़द्दस घणो पोइ काबतुल्लाह शरीफ़ खां ठहियो आहे। बैतुल मुक़द्दस पोइ थियो आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम इन्हनि खे अलाह ताला हुकुम फरमायो त तव्हां बैतुल मुक़द्दस ठाहियो। हिन खां अॻु में अलाह ताला काबतुल्लाह जो वजूद रखियो। सो हिन धरतीअ जे पखे हुन खां अॻु में जॾहिं पाणी हुयो हिन मुल्क में, उन पाणीअ ते हिकिड़ो हुबाब हुयो फोटो वॾो काबतुल्लाह जी जेका हींअर जाइ आहे। तव्हां इन सॼे मुल्क खे त पाणी सम्झो घड़ीअ जे लाइ, या ज़मीन पाणीअ जो हिकिड़ो दरिया आहे, हिते काबतुल्लाह रखियल हो, हुबाब जे फोटो जी सूरत में रखियल हो। अलाह ताला अॻु में रखायो। अलाह त फरमाए त हिन खां पोइ ज़मीन खे विधोसीं असां। त जॾहिं ज़मीन थी वई त रब ताला जिब्राइल अलैहिस्सलाम खे फरमायो त जन्नत में मोती खणो, पोइ उन फोटे वारी जाइ ते मोती रखो, उते रखी वियो। पोइ उनजे मथां मलाइक तवाफ़ कंदा हुआ, हज़ार ज़मीन हुई ईअं ग़ैराबाद। उनखां बाद जिननि जी मख़लूक आई, पोइ उन्हनि जो काबो थियो। पहिरीं मलाइकनि जो क़िबलो हुयो, पोइ जिननि जो क़िबलो थियो, पोइ आदम अलैहिस्सलाम पैदा थियो। पोइ आदम अलैहिस्सलाम खे इन मुल्क में हिते आंदो वियो, हवा खे हिते आंदो वियो। अरफ़ात जी जाइ, माना हिक ॿिए खे सुञाणण जी जाइ, मार्फत सुञाणप। हिते इन्हनि ॿिनि हिक ॿिए खे सुञातो, पोइ इहो अरफ़ात जो मुल्क इहो इन में रही पिया। जिदे खे जिदो तॾहिं हिते जो जद आहे, माना ॾाढी असांजी इहा हिते रहंदी हुई, तॾहिं हुते जिदो असीं जद जदत चइबा ॾाढी थी, जद ॾाढो, जद त ॾाढी। बहरहाल इहो इन तरह सां पुराणा नाला आहिनि असुलक आहे। त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी पोइ तामीर हुनजी थी। कुझु ज़मानो अहिड़ो हूंदो हो जो आदम अलैहिस्सलाम जॾहिं आयो त पाण सां जन्नत में जहां हिकिड़ो पथर बि खईं आयो, जेको अचे उहो रखे। इहो आहे हिजर असवद, ऐं इहो अछो हुयो खीर खां, एॾो साफ़ हुयो।
अजीब क़िस्म जो हिकिड़ो पथर हुयो ऐं हिन में ॾाढी चमक हूंदी हुई, एॾी चमक हूंदी हुई जो हिन सिज खां बि वधीक चमकारो कंदो हो। पोइ उन चमक जे करे कॾहिं कॾहिं वेझे तरह जा जानवर पखी ईअं चमके ते उॾी वेंदा हुआ। पोइ अलाह ताला जिब्राईल अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो त हिनखे पर हण त हिनजी चमक झकी थिए, दरमियानी थिए त जीअं पखी जानवर परंदा इहे त्राह न खाइनि उॾनि न, इहे बि सभु इंसान ज़ात खां ॻमी थियो। पोइ आदम अलैहिस्सलाम इन जो तवाफ़ कयो, इन हज़र अस्वद ते भरोसो ॾिनो, चुमी ॾिनी, पोइ इहो जेको सॼो सिलसिलो हलियो। इन में हिकिड़ी कशिश आहे, हज़र अस्वद में हिकिड़ी कशिश आहे जो जी का शइ छिके लोह जे आॾो मक़नातीस जे आॾो तव्हां लोह रखंदव न त लोह अची झटि करे लॻी पवंदुसि हुनखे। ईअं हिन हज़र अस्वद में इहा कशिश आहे त जेको इंसानु आॾो ईंदुसि त सटे उन जूं जेके वसूं आहिनि उहे कढी पाण में छिकींदो आहे, गुनाह जो सभु वसूं रोड़े छिके पाण ॼाणे छॾींदो आहे, माण्हू खे साफ़ करे छॾींदो आहे। हज़र अस्वद ईअं आहे। पर क़ल्ब में जेके कैफ़ियतूं हूंदियूं उहे बि हुजणियूं हुजनि। तंहिं करे हज़र अस्वद खे वेझो वञण खां अॻु में माण्हू इस्तग़फ़ार करे, तौबह करे, पाण खे जेतिरो थी सघेसि रब जे आॾो न्याज़मंदी सां थी हज़र अस्वद जे आॾो हाणे ईअं सम्झे त अलाह मुंहिंजा सभु गुनाह माफ़ कनि, हाणे मुंहिंजूं आदतूं जेके बुरियूं हुयूं मां सभु फिटी कयूं आहिनि, हाणे सभिनी खां साफ़ थी हज़र अस्वद जे वेझो आयो त अलाह तबारक ताला मुंहिंजा बाक़ी जेके गुनाह आहिनि छिके हज़र अस्वद जे ज़रिए कढी छॾींदो, हाणे खे साफ़ करे छॾींदो। कान हो वलदत उम्महु, ॼण हिनखे माउ हाणे ॼणे ॿाहिरि कयो। हीअ आहे हज़र अस्वद जो असरु। पर जेकॾहिं को शख़्स पंहिंजे गुनाहनि खां बेज़ार न थियो आहे, उहे गंदियूं आदतूं हुनखे अञा बि आहिनि, जहिड़े क़िस्म जूं हुजनि, पोइ जे उन्हनि आदतुनि समेत लॻो त पोइ उहे आदतूं हुन जूं त पकी थी वेंदी। होॾे गुनाहनि खां साफ़ थी नेकी पकी थी वई, पर जे नेकी न हुई त हाणे बदी पकी थी वेंदी। गुनाह त खणी हलाए वेंदा, पर जेके आदतूं हुयूं हुनजे क़ल्ब में उहे त पकी थी वेंदियूं, प्रेस थी वेंदियूं। तंहिं करे हज़र अस्वद जे आॾो वञण वक़्तु माण्हू बिजी वञे, अलाह जो ख़ौफ़ रखी हर गुनाह खां तौबह, इहा बि तौबह करे अलाह उन्हनि गुनाहनि खां तौबह कयमि जेके मां ॼाणां थो, उन्हनि गुनाहनि खां बि तौबह कयमि जेके मां नथो ॼाणां पर तूं थो ॼाणी। त ईअं पाण खे साफ़ पाक करे ऐं बिल्कुलु न्याज़मंद थी पथर सां जहिड़ी मुंहुं रखी सभु हुन जूं जेके मंदायूं हुयूंसीं सभु धोपी वञूं। पोइ इन विराइण ऐं मंदाइनि जो असरु हलंदे हलंदे हज़ारनि करोड़नि माण्हुनि जे इन गंदगियुनि जो असरु, उहो कारे जो रंग जेको कल्बनि जो हुयो उहो हज़र अस्वद ते इनखे अछे खीर जे रंग में बदिलाए हाणे कारो करे छॾियो आहे। हज़र अस्वद बि चइजेसि जो हुन में हाणे सियाही आहे, कारहि आहे। ॿिए सदीअ जे अंदरि हिन में अछा चिटका हूंदा हुआ। सदीअ में इन जे रंग ते थोरो हवा भर असरु थो पवे, ईअं खणी सम्झिजे त को 1000 जेतिरो ज़रो पवंदे 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 अलाए केतिरा ज़रा इहे अची विया आहिनि। असांजे दौर में जॾहिं वियासीं मां 56 में, तॾहिं बि गौर करे ॾिसण सां हज़र अस्वद में कुझु कबराई नज़र ईंदी हुई, माना ज़ोर कारा, झका कारा, कुझु निसवारी रंग जा। हाणे जॾहिं हाजिन खां मां कुझु पुछंदो आहियां त चवंदा आहिनि त निसवारी जेके रंग हलकड़ा हुयासीं गारा था लॻनि, माना इहो फ़र्क़ु ईंदो थो वञे। बहरहाल हज़र अस्वद जो काबतुल्लाह शरीफ़ आहे पुराणो घर, इन अवल बैत जी बि बरकत मुबारक आहे। पहिरियों घर जेको ठहियो आहे मके में इहो ई बरकत वारो अथव, हिन क़ुर में अलाह ताला फरमाए। इहो सुबुह आहे त अॻे हो, हिते अलाह ताला हाज़ल बलद अमीन फरमाए मके मुकरम जो कसम थो खणे, जंहिंमें इहो काबतुल्लाह शरीफ़ आहे। तूर सीना जबल इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे तरबियत लाइ ऐं नुबूअत लाइ मुक़ररु थियो हो। अलाह ताला उन खे उते रखी तूर सीना ते पहुचाए ऐं नुबूअत अता फरमाई त वञ फिरौन सां मुक़ाबिलो कर। हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ताला हिते नुबूअत ॾेई हिन मके मुकरम जे वादीअ में, ऐं पोइ अलाह ताला इतां जे फिरौननि सां हुनजो मुक़ाबिलो करायो। हिकिड़ो फिरौन संदसि शहर जो ऐं ॿिया फिरौन हा, 2 दुनिया में वॾा हिकिड़ा। हिकिड़ो फिरौन संदसि शहर जो फरमाइनि था त फिरौन हाज़िल उम्मत अबू जहलिन, हे अबू जहल मुंहिंजे उम्मत जो फिरौन आहे। जीअं हुनखे अलाह ताला मोकिलियो फिरौन पंहिंजे वक़्त में सिंधे, हिते मके मुकरम में हिकिड़ो फिरौन पैदा थियो, अलाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो। ॿिया हिकिड़ो हुयो फिरौन रूम जो,
ऐं ॿियो हुयो फिरौन बादशाह उहो ईरान जो, इहे वॾा हिकिड़ा किसरा ऐं कैसर हुया, उन्हनि खे बि अलाह ताला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए हिदायत ऐं मामले सां उन्हनि खे बि ख़तमु कयो, लक़ब उन्हनि जा हलिया विया। फला किसरा वला कैसर, हलक किसरा फला किसरा, हलक कैसर फला कैसर। किसरा वियो तिबाह थियो, हाणे किसरा जो लक़ब दुनिया में कंहिंखे न मिलंदो। कैसर वियो, ॿीहर कैसर जो लक़ब दुनिया में न मिलंदो। जॾहिं नबी साईं जन खंदक पे कोठाई, मदीने जी चौधारी खाए पे कोठाई मुक़ाबले में काफ़रनि जे, पोइ त हिकिड़ो पथर अची वियो ॾाढो सख़्तु, साहब खे सही पथर आॾो अची वियो आहे। साहबा किराम एतिरे क़दुरु ताबेदार हुआ जो उन लीके खे जंहिं ते नबी साईं जन पंहिंजे लठ मुबारक सां लीको कढियो हो, हिते तव्हां खाई खणो, 8 हथनि जी विकिरी, 8 हथ गहरी, अहिड़े क़िस्म जो वाह खोटणो हो। मदीने मुनव्वर जे चौधारी, परियां काफ़र, अहिड़ा मुस्लमान, घोड़ो बि जीअं न टुटी सघे, 8 हथ आम घोड़ो न टुटी सघंदो आहे। पोइ 8 हथ माण्हू लही वरी चढ़े, इहो बि जंग में मुश्किल आहे, छो त उते अफ़रा तफ़री हूंदी आहे सख़्तु। इन खे पुल ॿधण बि मुश्किल जो ॿिन्ही पासनि मां लश्कर बीठो हुयो, पुल ॿधी माण्हू अचे, ईअं बि ॾुखियो। बहरहाल उते नबी साईं जन खे अचे अर्ज़ु कयो, साईं इहो पथर अची वियो आहे, हाणे असां लाड़े बि नथा सघूं, छो त ख़त ईअं आहे नक्शल, इहा हिसाब जी ताबेदारी, कहिड़ी बि मुसीबत अची वञे उहा तय कबी, बाक़ी लड़बो न। रसूल जे जादे मुस्तक़ीम खां, नबी जे सुन्नत सुरहीअ खां कॾहिं बि सहाबी पोइते न हटिया। पोइ इन में उन्हनि जो सिर हलियो वियो त हलियो वियो, मगर अलाह ताला त फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, तव्हांखे सुहिणी सीरत हिन रसूल में अथव, मता इन कमु रॿायो, तंहिं करे न मुड़िया, बिल्कुलु न मुड़िया। पोइ बाक़ी करे न पिया सघनि, तंहिंजे लाइ पुदाह ॾिनऊं, पाण फरमाए हलो, पाण आया हेठि लथा, उन्हनि खां उहो चंजूर वरितऊं, वठी बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे खणी हयूं, ज़रब करे हयूं जो फसार तुराबिन अहयल, ईअं थी पियो जीअं वारीअ जो ड्रथल ढेर थी पई, उहो जेको चंजूरनि सां छेत न पई लहे उन पथर जी, उहो आॾो अची वियो ऐं उन मां चिंग निकिती धक मंझि। जॾहिं चिंग निकिती त फरमाईंदो हलक किसरा फला किसरा, हलक कैसर फला कैसर। चिंग जी नूरानियत में किसरा बि वियो त कैसर बि ख़तमु थियो, लक़ब दुनिया में लही वियो, हे जेके वॾा फिरौन आहे सभु इहा ख़तमु थी। बहरहाल हिकिड़ो मर्कज़ हुयो तूर सीना जो, ॿियो मर्कज़ हुयो मके मुकर्रम जो। अलाह ताला इन्हनि जा बि कसम थो खणे, फरमाए थो बदन अंजीर जो, रूह ज़ैतून जो, जीअं हिकिड़ो रूह आहे जो बदन आहे, इन्हनि ॿिन्ही जी जेका तरकीब आहे सा इंसान जे तरकीब सां मुशाबहत थी रखे। हिकिड़ो मादो आहे, ॿियो रूह आहे। रूह ॾिसण में न ईंदो आहे, ज़ैतून जे अंदरि जेको तेल आहे ॾिसण में न ईंदो आहे, ऐं मादो ॾिसण में ईंदो आहे, जीअं अंजीर ॾिसण में ईंदो आहे। इहे ॿई इंसान जे ग़िज़ा में, दवा में, शफ़ा में वॾो दख़ल था रखनि। इंतिहाई ग़िज़ाऊं, इंतिहाई खुराकूं आहिनि इहे, ऐं हिननि जी वॾे में वॾी तारीफ़ थियल आहे। माना अलाह ताला इंसान जे अज्जा तरकीबीअ जो कसम खणी फरमाए थो त अज्जा तरकीबी मां एॾा तमामु ऊचा रखिया आहिनि, पर इन्हनि खे हाणे ज़रूरत आहे त कंहिं मर्कज़ सां वास्तो रखी कामयाबी हासिल कनि। अॻियनि खे तूर सीना जबल मर्कज़ हो, जिन उन्हनि सां वास्तो रखियो उहे कामयाब थिया। पोयनि खे क़यामत ताईं बलदुल अमीन मके मुकरम बैतुल्लाह सां वास्तो रखिणो आहे, तॾहिं कामयाब थींदा। दुआ करे अलाह ताला असांखे इन पंहिंजे ॿिन्ही मर्कज़नि सां सचो रखे। इंसान जी तरकीब, इंसान जी तरबियत, हिकिड़ी आहे बनावट ऐं कंपाउंड, ॿी हुनजी तरकीब बलदुल अमीन आहे। तव्हां खे फरमाए अलाह ताला कसम जो जवाबु, कसम आहे मूंखे त मां इंसान खे पैदा कयो केॾे बहितरीन अंदाज़ में, जो हुनजी मां अज्जा तरकीब तव्हांखे ॿुधाया था, जंहिंमां इंसान कंपाउंड थिए थो। ऐं वरी उनजी तरबियत बि मां ॿुधाई आहे त हुनखे तालीम केॾी आहे। असां इंसान खे तमामु बहितरीन अंदाज़ में पैदा कयो आहे, जंहिं बहितर अंदाज़ खे अलाह पाण ते बयानु फरमाए, ऐं बहितर अंदाज़ अलाह जी कुदरत में इहो एॾो अंदाज़ आहे। अलाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत जे कमाल खे असां नथा चऊं त को महदूद आहे, मगर इंसान खां ज़रो बि पोइ ते रखी ऐं पोइ इंसान खे खुटाए पैदा कयो, ईअं न आहे, मुकमल आहे इंसान। ऐं उहो इंसान जो फरमाए थो त हिन क़ुर पाक जो
कल्ब असां हुनखे ॾिनो जो उन काल्ब में असां रखियोसीं, जो फरमाए थो त ख़लक़ल इंसान, इन इंसान खे पैदा करे। इहो क़ुर एॾो वॾो वसी अरीज़ अमीर मार्फत जा भंडार समुंड इंसान खे असां अहिड़े बहितरीन अंदाज़ में पैदा कयोसीं, एॾो वॾो अंदाज़ मिली वियो इंसान खे। ऐं इहे इंसान ज़ात जेके बि आहिनि, जिन जिन पंहिंजे हिन कल्ब जो ख़त उते उन मर्कज़ सां चिमड़ायो, लाज़मी तरह सां जॾहिं तार जो कनेक्शन लॻंदो आहे त हिकदमि हिते बल्ब ॿरंदो आहे। काथे कश्मीर आहे, काथे हिते बटण घड़ी। तव्हां हिते इहो जेको कल्ब जी तार अथव ईमान जी, इहा तव्हां नबीअ जे कल्ब सां चिमड़ाईंदव, जेको नूर नबीअ जे कल्ब में सो हिते चिमके। इहो कश्मीर जे पावर हाउस मर्कज़ जो कमाल न आहे जो हिते तव्हांजो नंढड़ो बल्ब हुजे, ज़ीरो हुजे, वॾो बल्ब हुजे, वॾी मशीन हुजे, उहा सभु पंहिंजे पंहिंजे कारकर्दगी में शुरू थी वञे। इहो उन मर्कज़ जो कमाल आहे न त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कल्ब मुक़दस अतहर जो कमाल इहो आहे। किथे बि ज़मीन में अंदरि, ज़मीन में ॿाहिरि, कब्रुनि में, कंहिं बि जाइ ते, जाते बि जंहिं शख़्स जी कल्ब जी तार ॻंढियल हुजे, उहो नूर नूर जो फैज़ हुन खे पहुचंदो। मुंहिंजा अज़ीज़ो, इहा तार माण्हू पंहिंजे हिन जाइ में रोशनाई करण जे लाइ काटण बर्दाश्त कंदो। मुंहिंजे कल्ब जी तार, मुंहिंजी कल्ब जी कनेक्शन इहा तव्हां कटे कढो, मुंहिंजे मस्जिद जी तार कटे कढो। शैतान कोशिशि कंदो आहे त मां इहे तारूं मुस्लमाननि जूं कटियां। पोइ उहे तारूं हे जेके आहिनि सो टे तालुक आहिनि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांजे कल्ब जा। टे तालुक जॾहिं तार जा हूंदा आहिनि त वधि में वधि वॾो फुल पावर चइबो आहे उहा मशीनरी जेका टिनि तालुकनि सां हूंदी आहे। अलाह ताला दुनिया जे अंदरि जेके असबाब रखिया आहिनि से सभु तफ़सीर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कल्ब तार जो। त टे तारूं जॾहिं तव्हां जूं लॻंदियूं उते, त टिनि तारुनि जे लॻण सां जेको फैज़ ईंदो, जेका कुवत ईंदी सा मुकमल हूंदी। मुहबत, इज़त, इताअत। नबी सां मुहबत, नबी जी इज़त, नबी जी इताअत, इहे टे फैज़ तव्हांजे ज़रिए नबीअ जे कल्ब अतार सां लॻा त पोइ तव्हां को फिक्र न करो जो तव्हां जन्नत में न आहियो। तव्हां हिते दुनिया जे अंदरि जन्नत ते न तुंहिंजा था रहो। हेॾो वॾो मसइलो आहे। बसि मां छा ॿुधायां। اللهم صل على سيدنا لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم. असां इंसान खे पैदा कयो आहे बहितरीन अंदाज़ में, तमामु वॾे अंदाज़ में, एॾी ख़ूबी जेका अलाह तबारक व तआला पाण वटि पंहिंजे इल्म में, पंहिंजे कुदरत में रखी हुई, उन सांचे में ढाले उते उहा ॾिनाई। इहे रब तबारक व तआला ज़ाहिरी ताक़तूं, बातिनी ख़ूबियूं हिकु अहिड़े वजूद में मुजतमल कयूं जंहिं वजूद जे लाइ तव्हांखे मां तारीफ़ करायो। अहिड़ी का शइ दुनिया में कान्हे। बसि न आसमान में, न ज़मीन में, न सिज में, न चंड में, न मलकनि में, न अर्श में, न कुर्सी में। अलाह तबारक व तआला इहो हिकिड़ो अहिड़ो मुरकब कंपाउंड पैदा कयो आहे जो दुनिया में का शइ कान्हे। तव्हां जेके बि बसायत वठंदव दुनिया में, बसायत चइबो आहे हिकिड़े ज़रिए खे, हिकिड़ी शइ जहिड़ा तव्हां बसायत वठंदव उहे कंपाउंड खां सवाइ असरु कोन कंदा आहिनि। जेको नूर ख़ालिस आहे न, ख़ालिस नूर खे जेकॾहिं तव्हां वठंदव न त बि उहो कंपाउंड कोन्हे न। नूर खे त वजूद बि कोन्हे, नूर खे त ईअं ज़रूरत बि कोन्हे जेसिताईं कंहिं न कंहिं तरह सां हुनखे वरी चमक पैदा थिए। जॾहिं कंहिं मादे ते टच थिए, आसमान खां सिज खां उस थी हले, वाट ते ऊंदहिया, जॾहिं धरती ते लॻे थी पोइ उथले थी पए थी त पोइ इहो सती नज़र अचे। अलाह तबारक व तआला पंहिंजे उन ख़ासि कमालात खे सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्मत ते विझी कमालात खे ज़ाहिर कयो। फरमाए थो त एॾे किरदार खे, एॾे कमाल खे, एॾे एहसान खे, एॾे नवाल खे, एॾी ख़ैरात खे क़दुरु कजो, मथां तव्हां ध्यानु कंदा आहियो।
हेॾी मां ख़ैरात ॾिनी आहे, हेॾो कमाल कयो आहे, हेॾो तव्हांजे मथां नवाल कयो आहे, इनखे मथां बेक़दरी कंदा आहियो। जेकॾहिं तव्हां बेक़दरी कई त मरोड़े जहन्नम में हूंदा। हेॾो त असांखे कावड़ आहे, हेॾो त असांजे कमाल कुदरत जी बेक़दरी करे पोइ इनखे ॿिए छॾिजे। अलाह फरमाए थो अहिड़े इंसान खे जंहिं एॾी बेक़दरी कई, पंहिंजा कनेक्शन सभु कटे कढी, पंहिंजा सभु कनेक्शन कटे कढी, पोइ इनखे पोइ इनखे असां जहन्नम जे तरे में खणी छॾींदासीं। बसि हुनजे लाइ फरमाए थो त हिकिड़ा ई शख़्स आहिनि वरी जिन दुनिया जे अंदरि ग़लतनि खां बाद ईमान आंदो आहे ऐं यकीन कयो आहे, आमिल सालिहात ऐं नेकिन जा कम कया आहिनि, फलहुम गैर ममनून, पोइ उन्हनि खे आहे अजुर अणखुट। अणखुट छो थो अजुर मिले? क़ुरान अणखुट, नबी जो फैज़ अणखुट, अलाह जो इनाम अणखुट। पोइ फरमाए थो त बाक़ी अजुर मुंहिंजो खुटंदो हूंदो, हिनजी अजुर बि अणखुट अथसि। पोइ जंहिं जन्नत में रखियो था जन्नत बि अणखुट आहे, इन जन्नत जी ऐं बाग़नि जी उमिरि बि अणखुट आहे, इहो रिज़्क़ बि अणखुट आहे, हर शइ अणखुट आहे। अलाह ताला इंसान खे अणखुट करे छॾियो आहे। अलाह तबारक व तआला जी कुदरत जो इहो बि हिकिड़ो कमाल हो जो रब ताला पंहिंजे कुदरत सां हिकिड़ी अणखुट शइ पैदा करे। पाण त असुल खां आहे, हमेशह हूंदो, असुल खां आहे, इहो नामुमकिन आहे जेको ॿियो हुजे, असुल खां आहे, नामुमकिन आहे जो ॿियो हुजे। बाक़ी अलाह ताला जी आहे कुदरत में त अहिड़ी शइ पैदा करे जेका हमेशह रही दवाम थी सघे थी। बाक़ी कंहिं शइ जो बदल थी नथो सघे जो इब्तिदा उनजी हुजे, छो त उहो अज़ल न हुजे। जिते तव्हां नज़र कंदो उन खां अॻे, जिते तव्हां नज़र कंदो उन खां अॻे, जिते तव्हां वहम कंदो उन खां अॻे, जिते तव्हां ख़्याल कंदो उन खां अॻे। त बरतरज़ ख़्याल क़ियास गुमान वहम, ए अलाह तूं असांजे ख़्याल खां, क़ियास खां, गुमान खां, वहम खां जिते पहुचाईंदासीं तंहिंखां तूं अॻे, तूं अॻे, तूं अॻे, तूं हिते केरु थो पहुचे? तंहिं करे हाणे अलाह ताला जी कुदरत हली बाक़ी हेॾे असांजे पासे ॾे। तंहिं करे अलाह ताला हिकिड़ो पंहिंजो कमाल इहो ज़ाहिर करे छॾियो त हिकिड़ी अहिड़ी मख़लूक पैदा कयां, आसमान खुटे, ज़मीन खुटे, सिज चंड सितारा खुटनि, खाधा पीता खुटनि, समुंड बहर खुटनि, पर हिकिड़ी अहिड़ी मख़लूक पैदा कयां जेका अणखुट हुजे। पोइ जहन्नम में बि अणखुट त जन्नत में बि अणखुट। ॾाढी वञे अलाह बि हिकिड़ो आहे। फरमाए थो त मर्कज़ सां तालुक रखंदव, हिकिड़ो तव्हांजो अथव ज़ाहिरी मर्कज़ काबतुल्लाह शरीफ़, ॿियो अथव बातिनी मर्कज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिस्म जो काबो काबतुल्लाह, रूह जो काबो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे ॻाल्हि खे सम्झो बाबा। पोइ जेको इन्हनि मर्कज़नि सां चिंबड़ी पियो न, पोइ उहे टे तालुक आहिनि, मुहबत, इताअत, इज़त। मुहबत, इताअत, इज़त। इज़त रसूल जी ॿी कंहिंजी न आहे, मुहबत रसूल सां इन जाइ ते ॿी कंहिंजी न आहे। फरमाए थो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। तेसिताईं तव्हां मुंहिंजा को मोमिन न आहे जेसिताईं मां हुनखे पंहिंजे पीउ खां, माउ खां, मिटनि अज़ीज़नि औलाद सभिनी खां प्यारो हुजां। अॼु मुहबत इहा आहे, इज़त इहा आहे, इताअत ताबेदारी करणी आहे। मां ताकुम रसूल फख़ुज़ू, हिदायत थो करे जेके रसूल ॾियो खे वठो। मां नाक मन फन अथव जंहिंखां तव्हांखे रोके हुन खां परे थी वञो, छो त इहो नबी तव्हांजे लाइ वधि में वधि हिदायत कंदड़ ऐं सॼण आहे तव्हांजो ऐं ख़ैरख़्वाह आहे तव्हांजो। तंहिं करे जेके तव्हांखे ॾिनियूं अथनि उहे सभु शयूं वॾियूं आहिनि। तव्हांजे जेका बि शइ तकलीफ़ जो बाहिस आहे, रसूल जे लाइ तकलीफ़ जो बाहिस आहे। अलाह ताला क़ुर में फरमाए थो उहे शयूं जेके नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकलीफ़ ईंदियूं आहिनि, जेके हिते तव्हांखे तकलीफ़ ॾियनि थियूं, तव्हांजी बेफ़रमानी, तव्हांजी खूनरेज़ी, तव्हांजा गुनाह, तव्हांजा क़त्ल, तव्हांजा इग़वा, तव्हांजूं सभु बुरायूं। अलाह ताला क़ुर में थो फरमाए इहे सभु हुनजे मथां सख़्त अज़ीज़ुन अलैहि मां अनिबतो। सभु मुश्किलात आहिनि उनजे लाइ जेके तव्हांखे मुश्किलात था अचनि, इहे सभु मुंहिंजे लाइ मुश्किलात आहिनि। तंहिं करे तव्हां ख़्यालु करियो एॾे मुक़दस शख़्सियत खे, मुक़दस पाक रूह खे, मुक़दस पाक हिकिड़ी अलाह तबारक व तआला जी मर्कज़ी हैसियत खे
तव्हां हिते दुनिया में रही करे न ईज़ायो। नंढड़ो ॿार जो हुजे हिकिड़ो पीउ खणी वरितुसि कच्छ ते, पोइ सुई हुजेसि हथ में, सुई कान्हेसि त न अथसि हुन सां पीउ खे चुंडियूं पाईंदो वञे, कुल्हे ते अथसि, पोइ चुंडियूं थो पाएसि कंध में, कॾहिं वार थो पटेसि, कॾहिं हेॾो थो चुंडी पाएसि, कॾहिं हीअं लतूं थो हणेसि। पीउ त निर्बान आहे कुल्हे ते खयो अथसि, पर इहा ॻाल्हि सहण जहिड़ी आहे। केतिरी साहिबी भला, चुंडियूं साहिबियूं, चक साहिबा, छा साहिबा, आख़िर पीउ लाहियो थी वेंदुसि न। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मूंखे पंहिंजे उम्मत जी गुनाहनि जी जॾहिं इदराक सम्झ थी, मालूम थियो त पोइ मां वियुसि जन्नतुल बक़ी ॾे, अकेलो थी हिकिड़े पासे ॾे वञी ऐं उते सजदो कयुमि। पोइ उते अलाह ताला मूंखे बनू किलाब हिकिड़ो कबीलो वॾो, तंहिंजो रुॻो ॿकरियूं फरमायो त उन्हनि ॿकरियुनि में जेतिरा वार आहिनि, अलाह ताला मुंहिंजे उन हिकु दुआ में मुंहिंजे उम्मत जा एतिरा गुनाह सभिनी जा माफ़ करे छॾिया। इहा बि अज़ियत ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, जेका नबी साईं जन उम्मत जे लाइ जेके माण्हू पंहिंजे घरनि में पिया आहिनि ख़ुशि, उन जे लाइ दुआ था घुरनि, हिते अलाह तबारक ताला उहा अज़ियत जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन्हनि जे गुनाहनि में मालूम थी, उहा अलाह ताला लाइ बि ॾिनी। दुआ आहे अलाह ताला असांखे पंहिंजे दीन जो, इस्लाम जो, क़ुरान जो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हया अता फरमाए। इल्लल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात, जिन शख़्सनि ईमान आंदो, अमल सालिह कया, फलहुम अजरुन गैर ममनून, तो उन्हनि खे अजर आहे अणखुट। बसि उन्हनि खे अजर तमामु वॾो ॾींदासीं, अणखुट अजर ॾींदासीं, जो खुटंदो ई कोन। फमा युकज़िबुका बिल दीन, हे नबी हिन खां पोइ जॾहिं तव्हांखे मां एॾो प्रोग्राम ॿुधायो, इंसान जो एॾो क़दुरु ॿुधायो, इंसान जो एॾो मंज़िलो ऐं मर्तबत ॿुधाई, इंसान जी गिरावट ऐं वरी पस्ती एॾी ॿुधाई जो तरे में सफ़ा वञी पए। फरमाए थो त हिन खां पोइ केरु आहे जो अलाह तबारक व तआला जे आॾो अची तुंहिंजे साम्हूं बीही ऐं बदिले जो इनकार करे त असांखे बदिलो न मिलंदो। हीअ इंसानियत साॻियो जाई आहे। कहिड़ो माण्हू आहे जेको चवंदो त मूंखे बदिलो न मिलंदो? हेॾी सारी इंसानियत खे बेकार करार ॾींदो। जंहिंजो जिस्म ठाहिनि, जंहिंजो रूह ठाहिनि, जंहिंजे जिस्म जा मर्कज़ ठाहिनि, जंहिंजे जिस्म जी तरबियत ठाहिनि, जंहिंजे लाइ क़ुर पाक मोकिलियुमि, जंहिंजे लाइ हेॾो अलम नशरह लक सदरक सीरियूं कयूं, जंहिं क़ुर पाक खे हेॾो भरियो आहे। अलाह तो फरमाए इहो सारो मुंहिंजो कमु अजायो आहे, सुभाणे मरी ऐं चए थो त इन मां न मूं त वधाया वमा इहो लिखो न इलाही दहर, असां मरंदासीं वरी जीअंदासीं, ज़माने जी करे इस्तेमाल जी हाणे असां भई ईअं आहियूं, हिकिड़ो जेको माल थियणो लाथो आहे जेको लताड़जी वञे, असां इंसान ईअं आहियूं भई। फरमाए थो त बेवकूफ़नि इन जो इनकार था कनि, केरु इनकार कंदो? छा अलाह तबारक व तआला हकमुल हाकिमीन न आहे? सभिनी हाकिमनि जे मथां हाकिम आहे। उन रब तबारक व तआला जी हिकमत आहे, हुकूमत आहे। रब जी हिकमत इहा आहे त ख़ालिक़ उहो आहे। रब जी हिकमत इहा आहे त ख़ालिक़ उहो आहे। हिकमत चइबो आहे दानाई खे, हिकमत चइबो आहे कारीगरी खे, दारसिमंदी खे। अलाह ताला जी अहिड़ी हिकमत आहे जो दुनिया सॼी जहान खे ठाही। इन हिकमत जो हक़ असां ते कहिड़ो आहे त सजदो हुनखे करियूं, सजदो हुनखे करियूं। हीअ जेका कुर्सी आहे, हीअ जेका टेबल आहे, इहा पंहिंजे कारीगर खे मञी थी, तस्लीम थी करे। जेकर साह हुजे त जेकर चए त मूंखे फलाणे कारीगर ठाहियो, पर असांखे त ख़बर आहे, जंहिंखे ख़बर आहे ठारायो आहे फलाणे ठाहियो अथसि। त हिन मां त काठ जो टुकड़ो जंहिं ते कारीगर महिनत कई आहे, उहो बि पंहिंजे कारीगर खे नथो इनकार करे मञे थो। हे इंसान हेड़ो सारो अलाह तबारक व तआला जी ख़ालिक़ियत जो इनकार कंदो? इन तस्लीम जी साबिती तोखे असांखे ॾियणी आहे त असांखे अलाह ताला जो पैदा कयो, अखियुनि में नूर नज़र विधायूं, कननि में ॿुधण जी ताक़त ॾिनूं, ज़ुबान गुफ़्तगू करे थी, नक सिंगे थो बदबू ख़ुशबू जी ख़बर थी पए, न त जेकर छेड़नि में बि ऊथो ई वेठो रहे हा त जेकर ख़बर न पए सा। अलाह ताला असांखे एॾो मुक़दस ऐं साफ़ बणायो। ईअं रब तबारक व तआला असांखे ताक़तूं ॾिनियूं, बदन जूं, उथण वेहण जूं, केतिरियूं नेमतूं बयानु कजनि। ऐं नेमत अलाह ला तुहसूहा, अलाह जी नेमतुनि खे शुमार न करे सघंदो। केतिरो बयानु कंदो? इशारे तौर मां तव्हांखे ॿुधायो। इहे अलाह ताला जूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि जेके अलाह ताला इन जो असांखे हक़ रब लहणो आहे असांखां। जेको कंहिंखे चांहि जो गिलास थो पीआरे त परे खां सलाह अलैकुम करणी थी पए। छो यार सुञाणो छा यार हिकिड़े दफ़े होटल ते मूंखे वीचारे चांहि पीआरी, चांहि पीआरी ॿ साल अॻे, अॼु ॾिठो अथई चए थो सलाह अलैकुम। इहो हक़ शुनास आहे माण्हू की न? हे हिकु बि हक़ जे लाइ शुनास आई कान का।
हेॾो हक़ घणे त ॾिसो हिसाब त करियो 9 खां वठी 24 ताईं हिन जो हक़ असां कीअं अदा करियूं कहिड़ो निशान आहे असां वटि ॿियो कोन्हे सिर्फ़ु इज़त वारो असांजो निर्णय आहे हे सिर्फ़ु सिर आहे इहो सिर सजदे में रखियासीं अलाह ताला फरमाए थो बाना तो मुंहिंजो हक़ अदा करे तो अलाह खे पंहिंजो हक़ अदा करे मञाए छॾियो आहे सजदो करे रब फरमाए थो त बसि इहो सजदो मुंहिंजे लाइ थियो हिन नबी साईं जन फरमाइनि था सजद वॼी ई लक अलाह मुंहिंजे मुंहुं तोखे सजदो करे सजद अनफी लक मुंहिंजे मत तोखे सजदो कयोसीं सजद वजूद ई लक हिन वजूद सजदो कयो नबी साईं सजदो करे ऐं अलाह ताला खे चवनि था त मुंहिंजे मुंहुं तोखे सजदो कयो मां तुंहिंजो हक़ थो अदा करियां अलाह अना अब्दुक वब्न अब्दिक अलाह सजदे में था हाणे चवनि अलाह मां तुंहिंजो बानो आहियां मां तुंहिंजे बाने जो ॿार आहियां वब्न अमतिक मां तुंहिंजे बानीअ जो ॿार आहियां नासियती बियदिक मुंहिंजे चोट जा वार तुंहिंजे मुठ में आहिनि जिन हेठि अची मूंखे धरती सरकायो हे नबीअ जी सजदे जी दुआ आहे अंदाज़ त करे त छा आहे इहो केतिरो इंसान सख़्तु आहे केतिरो इंसान बेसमझ आहे एॾी इंसानियत जंहिंजी मां अज़मत ॿुधाई आहे एॾी इंसानियत वरी जंहिंजो सजदो ॿुधायो आहे मुंहिंजा अज़ीज़ जो सजदो करणो आहे हिन सजदे में अलाह तबारक व तआला गयूर आहे इंतिहाई गयूर आहे ख़ुदा सजदे में सजदो ॿिए खे न कबो उहो माण्हू शादी करे थो अचे पियो कुंवारी वठी थो अचे पियो अलाए कंहिंजी धीउ अलाए कीअं सभु छिकियूं मिली वई हाणे हिन निकाह जो हक़ अदनामे जो हक़ इहो आहे त पंहिंजे मुड़ुस सां वफ़ादार रहे केतिरियूं ख़िदमतूं करे महिमाननि जी मानियूं पचाए कपिड़ा धोए दरमल ॿारनि बचनि सभिनी खे पई ॾे हेॾियूं ख़िदमतूं करे पर मुड़ुस जो हक़ जेको आहे निकाह वारो इहो कोन आम कंदी माण्हू चवंदा आहिनि ॾाढी माई भली आहे अहिड़ा कम अहिड़ियूं ख़िदमतूं हे हो सॼो पर इहो हक़ फ्री न थींदो आज़ाद न थींदो बिल्कुलु छो इहा गैरत खे थियल अहदनामो जेको आहे निकाह जो इहो आहे इहो हक़ इन मुड़ुस जो आहे अलाह ताला हीअ जेका ख़ालिक़ीअ जो हक़ असांजे वजूद ते रखियो आहे अहदनामो इहो आहे त सॼो ख़ुदा खे कयो पर जेकॾहिं का अहिड़ी माई जेका पंहिंजे मर्द खे इन निकाह जे अहदनामे में नाबरी थी करे पई उनखे चवंदा त ॾिंगी आहे शरीफ़ न आहे ख़राबु आहे इएं जेको शख़्स अलाह ताला जे आॾो सजदे खां जेको नाबरी वारींदो उहो बि अहिड़ो ॾिंगो आहे अहिड़ो ख़राबु आहे अहिड़ो बिछड़ो आहे इहो थियो हिकिड़ो पासो माना सजदो कयई सजदो न कयई पर इहा औरत जेका एॾी नेक आहे एॾी सालिह आहे पंहिंजे मर्द सां गॾु वास अथसि क़ौम जी बि ख़िदमत करे थी पर इहो मर्द वारो हक़ कंहिं ॿिए जे आॾो बि आसान करे थी इन खे तव्हां शरीफ़ चवंदव ख़राबु चवंदुसि न इहो सजदे जो हक़ जेको इंसान आहे जेको क़बर जे आॾो पथर जे आॾो वण जे आॾो माण्हू जे आॾो सिज जे आॾो कंद जे आॾो बाहि जे आॾो बुत जे आॾो जेकॾहिं इहो सजदे जो हक़ आसान थो करे इहो इन औरत खां बि बदतरीन आहे जेका औरत पंहिंजे मुड़ुस सां त वफ़ादार आहे पर पोइ इहो हक़ कॾहिं कॾहिं वानकाई में ॿिए खे फ्री करे थी छॾे थी इहो वणंदो कंहिंखे अलाह तबारक ताला खे उहो साल उहो बुज़ुर्ग उहो अल्लाह उहो जेको राति ॾींहुं नफ़ल पढ़े नमाज़ूं करे पर वञी कबर खे सजदो करे बुत खे सजदो करे पथर खे सजदो करे इन किनी रन जहिड़ो थो नज़र अचेसि जेको गैर खे सजदो थो करे अलाह जे आॾो एॾो सचो बणिजी ऐं पोइ गैर जे आॾो सजदो थो करे इन रंग रन जहिड़ो आहे जेका पंहिंजे मुड़ुस सां त वफ़ादार आहे पर वांदकाई जे वक़्त में ॿिए सां हक़ अदा करे थी छॾे हाणे इहो ॿिए सां थो हक़ अदा करे ॻाल्हि सम्झ में आई की न सजे जी तव्हांखे सजदो कजे ॿिए खे बसि हाणे मां छा सम्झाइण वधीक ॿियो चई ॾिसी बुज़ुर्ग आहे सालिह आहे अलाह जो बंदो आहे हिन क़बर खे सजदो कईसीं पर मथे करे हेठो ॾेई ऐं पोइ दुआऊं पियो करे ॻाल्हाए पियो करे अंदरि शाबाश अंदरि हेठो पड़क हेठां पियो ॻाल्हाए थो न इहो रंडीअ जहिड़ो आहे जेको तव्हांखे ॿुधायो अलाह ताला फरमाए थो लॻत ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम असां हिनखे एॾे बहितरीन अंदाज़ में पैदा कयो आहे हे वरी सिर थो झुकाए ॿिए जे पासे बि ऐं या नथो झुकाए झुकाइण बि फ़र्ज़ु आहे गैर जे आॾो न झुकाइण झलण बि फ़र्ज़ु आहे इहा आहे अलाह तबारक व तआला जी ढल जेका असां ते रखियल आहे वजूद जी हिकिड़ो इहो हक़ ॿियो हक़ अहिड़ो आहे
अला लहुल ख़ल्क़, इहो ख़ल्क़ जे मथां मां अर्ज़ु कयो। वल अम्र, ॿी आमिरियत अलाह जी, आमिर अलाह, हुकुम उन जो हलंदो, ॿियो जो न हलंदो। मख़लूक उन जी आहियूं, हुकुम उन जो हलंदो। इन मसइले में जो माण्हू ग़यूर आहे, हिकिड़ो माण्हू आहे ॾाढो ख़ासो आहे, सुठो माण्हू आहे, इज़त वारो आहे, पाड़ेसी अथसि, हिकिड़ो अमीर अथसि, वॾो अथसि, ॾाढो भलो माण्हू अथसि, उहो बि सुठो, पर उहो छा थो करे, हिनजे घर में अचे थो, हिनजे घर वारनि खे लटा कपिड़ा सुठे, वरी साईं घरो हिनजे ज़ालत खे थो पाराए, वरी चएसि थो ॾाढो हाणे ख़ासो थो ठहे पियो, वरी नानी जो टुकड़ो भली राति में विझेसि। ऐं कुझु साथो अहिड़ो माण्हू जेको पंहिंजे अमीर वॾे ॻोठ वारे खे मोकिले त साईं हिनजे घर वारे खे ॻोठ में खाराए, रओ मथे ते रखेसि, ऐं पोइ चएसि त वाह वणंदो ई वणंदो, छो छा आहे, कहिड़ो नुक़सानु आहे। इन मां मतिलबु इहो आहे, पर जेकॾहिं माई ॿाहिरि थी वञे त वॾे रोज़ चए त तुंहिंजी ॻाल्हि ॿाहिरि थी वञे, पर मुंहिंजे मोकल खे सवाल न वञे, ठीकु आहे साईं, हीअं चए अरे बाबा हिनजो घर, हिनजी ॻाल्हि आहे, हुकुम हिनजो हलंदो इन ते, ॿाहिरि वेंदी त ॿिए हिन खां मोकिलाईंदी। मुंहिंजो हज़ूर साईं फरमाया त मर्द उहो जॾहिं घर अचे त पंहिंजे घर वारी खे अची ॾिसे त घर में वेठी आहे, ऐं जॾहिं बिगड़ी थो वञे त न ॿाहिरि हुनजे मोकल खां सवाइ थी वञे, न कंहिं ॿिए माण्हू खे पंहिंजे घर में थी छॾे, पंहिंजे अदब सां अख़लाक सां घर में रहे थी। मर्द जॾहिं घर अचे थो ॾिसे थो त हीअ घर में वेठी आहे, फरमाए थो इहा जन्नत वारी आहे, जन्नत वारी आहे, अहिड़ी अदब वारी आहे। मर्द जे बिस्तरे ते कंहिंखे लत लखण न करे, मर्द खां सवाइ कंहिंजे साम्हूं अचे कोन, न कंहिंजे घर उनजे मर्द जे मोकल खां सवाइ वञे, फरमाइनि था त इहो जन्नत आहे। त उहो शख़्स जेको अलाह ताला जे अमर में एॾो पाबंद आहे, जो रब फरमाए थो त हे कमु करणो आहे, हे न आहे करणो, हे इंसाफ़ आहे, हे ज़ुल्म आहे, हे हिदायत आहे, हे बेहिदायत आहे, ही हक़ आहे, ही नाहक़ आहे, ही अलाह ताला अमर ॿुधाए असांखे तक़सीम करे ॾिना आहिनि। फरमाए थो अलाह लहुल ख़ल्क़ वल अम्र, ख़ुदा जी ख़ालिकियत, ख़ुदा जी आमिरियत, हे जेको सारो दुनिया जो घर आहे इहो अलाह जो अयाल आहे। अल ख़ल्क़ अयालुल्लाह, नबी साईं फरमाइनि था हीअ जेका ख़ल्क़ आहे सारी ख़ुदा जो कुटुंब आहे, ख़ुदा जो अयाल आहे। माण्हू पंहिंजे घर में लटो कपिड़ो ॾींदो आहे, खाधो पीतो ॾींदो आहे, दवा दरमल कंदो आहे, उनजी सफ़ा जे लाइ दुआऊं घुरंदो आहे, अलाह ताला असांजे इन्हनि सभिनी शयुनि जो मथां मालिक आहे, सारी ख़ल्क़ जो अयाल आहे। पोइ अलाह ताला जे अयाल में कंहिं ॿिए जो हुकुम हले, जॾहिं तुंहिंजे घर ते कंहिं ॿिए जो, पाड़ेसीअ जो, अमीर जो, बादशाह जो, मुल्क जे सदर जो, पर तुंहिंजे पीर जो हुकुम बि कोन थो हले। पीर हुजे वॾे में वॾो भलो माण्हू, उहो पीर तोखे चवे त तुंहिंजी घर वारी मुंहिंजे मोकल खां ॿाहिरि न वञे, पोइ तूं अॻिते ज़रूरी हलाईंदी पंहिंजी, तुंहिंजो औलाद ॼणे अलाए छा आहे ख़्यालु कयो अथई, मुंहिंजी ज़ाल पीर जे मोकल खां सानन कयो आहे, हेॾो वॾो मसइलो आहे। त अलाह ताला थो फरमाए त यादि रखो मुंहिंजे अमर खां सवाइ तव्हांखे ॿाहिरि न हलणो, मुंहिंजे अमर जे मुक़ाबले में कंहिंजो अमर आहे ई कोन। तंहिं करे हिकमत ख़ुदा जी, सजदो ख़ुदा जो, अमर ख़ुदा जो, अदलिया ख़ुदा जी, अदालत बि ख़ुदा जी आहे, त हुकूमत बि ख़ुदा जी आहे। अलाह जे हुकूमत में को ॿियो शरीक न आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो जेको अखर आहे, इन्हनि ॿिन्ही खे टोड़े सिधो करे अलाह ॾे थो मुंहुं करे, ख़ालिक़ अल्लाह, आमिर अल्लाह, ख़ालिक़ अल्लाह, सजदो उन्ही जो, आमिर अल्लाह, हुकूमत उन्ही जी, ला इलाहा इल्लल्लाह। कंहिं तव्हांखे ॾिसो सारी दुनिया खां कटे इन हिकिड़े पासे ॾे मोहम्मद रसूल। अलाह ताला तो फरमाए त इहो क़ुर असां नबी ते नाज़िल कयो, इन क़ुर खे असां उन राति नाज़िल कयो हो जेका राति तमामु वॾे क़द्र वारी राति हुई। इन अंज़लना फी लैलतुल क़द्र, क़द्र वारी राति में असां खे नाज़िल कयो, वॾी इज़त वारी राति। वमा अदराक मा लैलतुल क़द्र, नबी तोखे ख़बर आहे त लैलतुल क़द्र छा हुई? लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ शहर, 1000 महीने खां उहा राति जो क़ुर लथो उन घड़ी आहे। क़ुर जे लहण में का देर त कान्हे, क़ुर जे लहण में का देर कान्हे, अलाह जो अमर आहे, कुन फयकून आहे। क़ुर लथो लौह महफूज़ खां लही हेठि लही आहे, देर कान्हे, अचे नथो क़ुर शरीफ़। अलाह ताला थो फरमाए त इहो झटको क़ुर शरीफ़ जे लहण जो जेको झटको आहे, इन झटके जो मां छा ताबीर करियां, जो अलाए काओ हिसो आहे ज़माने जो, उन ज़माने में क़ुर लथो आहे। फरमाए थो त इहो एतिरो 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 ज़मानो जेको तव्हांजे सम्झ खां भला टपे, अहिड़ो ज़मानो ख़्याल में खणी रखो। फरमाए थो त ख़ैर मिन अल्फ शहर, 1000 महीने खां 84 सालनि खां बहितर आहे। 84 साल जो मतिलबु छा आहे? असुल प्रोग्राम हिकिड़ो हो अलाह ताला जे अदलिया जो, जेको दुनिया में तालीम जे लाइ मुक़ररु कयईं,
सेकड़े जो सेकड़ो अदालत क़ुर जी 84 वरे हली त जीअं दुनिया सारी में अदलिया पखिड़जी वञे माण्हुनि खे उन तां कापीअ करण जी ऐं उन तां सिखण जी ऐं सम्झण जी अदालत जी जेका तारीफ़ आहे तरीक़ेकार आहे पूरी तरह सम्झ में अचे। अलाह जे इल्म में ईअं हो 84 साल 84 साल 4 महीना 84 साल 4 महीने 84 साल थिया हीअं अलाह ताला दुनिया खे प्रैक्टिकल तरह सां अदलिया ॾेई फिटी कई ऐं इन में माण्हू कामयाबु थी वियो ऐं सारे दुनिया खे अदालत मिली वई। हाणे अॻिते हुनजी मर्ज़ी अलाह ताला ॾेई छॾियो जीअं माण्हू इम्तिहान पास करे ईंदो आहे उहो कमु करे न करे अलाह ताला हुनखे इंसान ज़ात खे एॾो ज़मानो ॾेई आहिस्ते आहिस्ते उहा ॻाल्हि सम्झाई। الملائكة والروح उन घड़ी में मलाइक बि लथा जिब्राइल अलैहिस्सलाम बि लथो फिहा बिइज़्न रब्बिहिम अलाह जे हुकुम सां इहो सारो कमु थियो ॿिए कंहिंजो दख़ल कोन हो मिन कुल अम्र सभु हुकुम अलाह जा सभु फर्माबरदारी अलाह जूं इंतज़ाम आलम जो इंतज़ाम दुनिया जो इंतज़ाम आख़िरत जो इंतज़ाम हशर जो इंतज़ाम नशर जो इंतज़ाम जहन्नम जो इंतज़ाम जन्नत जो इंतज़ाम उतां जे तकलीफ़ुनि जो इंतज़ाम हिननि जी नेमतुनि जो अलाह ताला हिन क़ुर में सॼो प्रोग्राम ॾेई छॾियो। सलाम फरमाए थो त अमान सारे मुल्क में अमान सारे मुल्क में अमान जहन्नम में कीअं अमान जहन्नम में बि अमान आहे त जन्नत में बि अमान आहे जन्नत में अमान त तव्हां सम्झो था जहन्नम में इहा अमान आहे त उन जहन्नम में ॿिए जी हुकूमत कान्हे ॿिए कंहिं ज़ालिम जी हुकूमत कान्हे पंहिंजनि किरदार जो उन्हनि जे मथां फ़ैसिलो थियल आहे जहिड़ा किरदार उहो फ़ैसिलो उन्हनि जो हूंदो इहो बि हिकिड़े क़िस्म जो अमन आहे जो माण्हू खे संदसि किरदार जो नतीजो मिले मज़दूर खे मज़दूरी ओतिरो मिले जेका कई थी वधीक न मिले फरमाए थो जाते काथे अमन आहे फजर इहा घड़ी अलाह ताला थो फरमाए पोइ मलाइकनि जी अच वञ अचे थी सारी राति उन घड़ीअ जे करे हिन दुनिया जे हिन ज़मीन जे तख़्ते ते मलाई वई उहा राति मलाइक जेके हा सभु हेठि लथा पिया अच वञ कनि तव्हांजो सुबुह थियो पोइ वरी सिज में भरियो मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो त सिज ॾिसो लैलतुल क़द्र जे करे अॼु अंबोह मलाइकनि जा हलंदे हलंदे अञा पूरा न पिया आहिनि ज़मीन ते हुननि खे रसिया हिक ॿिए जे पोइ जाइ नथी मिलनि तंहिं करे इन जे अंबोह करे सिज जे मथां एतिरो असरु पियो आहे जो सिज झुनो अछी टुकी नज़र थी अचे जीअं माए जो टुकुर हूंदो आहे हिकिड़ो अछो रोशनी हुनजी ख़तमु ॾींहुं हुजे सिज जे मथां निकिरी आयो पर ॾिसो सिज जी वियो आहे अॼु बि जॾहिं लैलतुल क़द्र थींदी आहे त सुबुह जो सिज अची टुकी नज़र ईंदो आहे हाणे ईअं दुआ करियो त अलाह ताला लैलतुल क़द्र जे बरकतुनि खां असांखे अलाह तबारक व तआला इन राति जी जेका इबादत आहे 80 साल जी 84 साल जी इबादत जहिड़ी इबादत आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबा कराम अर्ज़ कयो से अॻियनि जी उमिरि तमामु वॾी हुयूं अमल बि ॾाढा वॾा हुया पोइ दर्जा बि उन्हनि जा वॾा थींदा नबी साईं जन हिन जो सुवाल महसूसु कयो असांजी उमिरि हुन को 70 वरे वधी 60 वरे 70 वरे या केतिरो आहे थी पोइ पर अक्सर उमिरि आहे पोइ अलाह ताला जी तरफ़ां इहा सूरत नाज़िल थी त तव्हांखे असां हिकु अहिड़ी घड़ी था ॾियूं राति जी जो उन में जेकॾहिं कंहिंखे इबादत हासिल थी वई त हर हिकु शख़्स ॼण 84 साल कमाया पोइ जंहिं 5 रमज़ान जंहिं 15 रमज़ान जंहिं 20 रमज़ान जंहिं 60 रमज़ान कमाया हाणे एतिरी 84 जो कमु कयो त पोइ आदम अलैहिस्सलाम खां वठी कंहिंजी एॾी उमिरि कान्हे का जहिड़ी असांजे हिन सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जी उमिरि आहे एॾी वॾी उमिरि कंहिंजी थींदी दुआ आहे त अलाह ताला असांखे तव्हांखे हमेशह इन लैलतुल क़द्र जे रातिनि सां मराहत करे आख़िर दाम अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना